हे व्यवसाय इस्माइल मेमून मिठाणी का आयो आहे जेको आहे सो चंदो जेको कठो थो करे ऐं जेको आहे सो ॻाल्हि ॿुधो न पीओ न हेॾे साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न ॻाल्हि ॿुध मां पाण पुलिस वारो आहियां बाबा तू पुलिस मां पाण पुलिस वारो आहियां मां पाण पुलिस वारो बीह न ॻाल्हि ॿुध न मुंहिंजी तूं ॻाल्हि ॿुध न साईं हिते आयो हुई त कहिड़े हिसाब सां आयो तूं ॿुधाए न कहिड़े हिसाब सां आयो कहिड़े दरगाह हेॾे बी अचो तू दरगाह दे बीह न हर बार तू बीह मां वीडियो बि थो भरियां मां फोन थो कयां वन फाइदे मां वन फाइदे फोन थो कयां हलिया अचो तू दरगाह हलिया तूं हेॾे हल बाबा तू साईं जी दरगाह दे न हेॾे हल मां तोखे चवां थो हेॾे हल मां पिस्टल खणी थो साईं हेॾे अशराफ था बाबा गले मत हाल बस तू वे इधे हर पर पुलिस हले। सही है मां घुराया थो सीधा कर मत कर मां पाण अते मत लो आते घोड़ा मां पाण अधे मत लो आज छो घुरायां मां ख़ुदि सोचो के घुराया थो हां घोड़ा वे है ना भाई मिनट बना दरगाह तो ये कोई मसला करे हलिया अरे बाबा गले में हाथ कटने तू छो तो गले में तुझी गले में ना तो जगह भरी भाव न भर नहीं नमूनो एड़ो कयो नमूनो न के हलिया। तो मैं पूछे दो हलिया हलिया बस जो अदा ही जीअं त ॾिसो था हे साईं यारनि जे नाले ते असां पाण हे ॾिसो वरी भॼंदो नहीं हिनखे पकड़ीसि हे साईं यारनि जे नाले ते इहो जेको आहे सो भतो बि थो वठे मां ख़ुदि पुलिस वारो आहियां हे ॾिसो भॼी थो साईं इस्माइल शाह जी दरगाह तां हे पंहिंजी खणी छॾे वियो